मुंहिंजो नालो आहे नंद निचलदास छुगाणी। मां रिटायर्ड बैंक मैनेजर आहियां। सर्किल में 1962 खां जुड़ियल आहियां ऐं सर्किल में पोजीशन मुंहिंजी आहे एडिटर। सिंधु मैगज़ीन निकिरंदी आहे उहा। ॿियो लाइब्रेरी संभालींदो आहियां एज़ ए लाइब्रेरियन। शुरू खां वठी इंट्रस्ट किताबनि सां रहियो आहे त ईअं सोचिबो आहे भई हिकिड़ी सुठी लाइब्रेरी असांजे शहर में हुअणु खपे ऐं उहा सुठी लाइब्रेरी मां सम्झां थो असां हिते बर्पा कई आहे। पाण में गॾिजी दोस्तनि उनजो पायो वेंदो आहे। हिकिड़ी लाइब्रेरी मिली हुई जंहिंखे अज़ीज़ लाइब्रेरी हुई। अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा उन्हनि जो उन वक़्तु सेक्रेटरी टेकचंद मस्त उहो लाइब्रेरी संभालींदो हो। उन जे मार्फत असांखे मिली। चई यार मां नथो संभालियां, तव्हां भले खणी वञो पर शर्त नालो तव्हां साॻियो ई रखंदव, अज़ीज़ लाइब्रेरी। ऐं अज़ीज़ उन वक़्तु मोस्ट प्रोमिनेंट पर्सन प्रोफेसर हो सिंधीअ जो, केसी कॉलेज में पढ़ींदो हो, पर हुओ बि असांजे सॼे लिटरेचर में छायल हो बाक़ाइदे अज़ीज़, जंहिंखे नर शाइर चवंदा हुआ। नर शाइर आहे भई। इन करे असां उहो नालो बि साॻियो रखियो, लाइब्रेरी असां खणी आयासीं। असां वटि लाइब्रेरी मुंड खां वठी असां हाणे 50 साल थिया आहिनि, को बि पेड वर्कर कोन्हे। प्योर सोशल जॉब आहे, सोशल वर्क आहे। जंहिंखे इंट्रस्ट आहे भई हा ठीकु आहे। मूंखे लाइब्रेरीअ में इंट्रस्ट आहे त मां लाइब्रेरी संभालींदो आहियां बाक़ाइदे। ऐं का बि झल पल कोन्हे, जीअं चाहियां मां करे सघां थो। यानी विदिन द लिमिट नेचुरली आहे, उहा करणु हुअणु खपे। ॿिया बि दोस्त सभु कुझु मदद कंदा आहिनि। किताब विताब जितां ख़बर पवंदी आहे त। ऐं ॿी वॾी ॻाल्हि त किताब ख़रीद न कया आहिनि असां पैसनि ते। नेशनल जेकी आहे दिल्लीअ जी NCPSL वारा हर साल हाणे ॾींदा आहिनि, अॻे न ॾींदा, हाणे ॾींदा आहिनि। ॿियो असांजा वॾा वॾा लेखक जेके आहिनि उहे, मिसाल तौरु मां पोपटी हीरानंदाणी वटि जॾहिं बि वियुसि त किताब जी भरी ॿधी खणी ईंदोसि मां। किताब मैगज़ीन सभु कुझु हो। कीरत बाबाणी जाइ शिफ्ट कई, दादर मां वियो बांद्रा, त कुझु किताब ॿियनि खे ॾेई चुको हो। पोइ मूंखे ख़बर पई भई हे शिफ्ट थो करे ऐं किताब ॿिया खणी विया आहिनि। त मां फ़ोन कईमांसि, चई न त तूं टियों माण्हू आहीं जेको फ़ोन थो करे। हिकिड़ो 5 नंबर हेमू कालाणी लाइब्रेरी, उनखे फ़ोन करे चुका हुआ। ऐं बलदेव मटलाणी किताब खणी चुको हो बॉम्बे यूनिवर्सिटी जे लाइ। टियों मां। चई हाणे मूंखे अधु कलाकु ॾे, मां तोखे जवाबु ॾींदुसि। अधु कलाक खां पोइ फ़ोन कई, चई किताब सभु तुंहिंजा आहिनि, तूं खणी वञ। ऐं मां सचु पंहिंजी गाॾी कराए वियुसि। जेके बि किताब बचियल आहे मां खणी आयुसि भई अठी। पोपटी हीरानंदाणी ॾींदी हुई, मोतीराम रामवाणी गुज़ारे वियो। ॿारनि चयो साईं हिकु किताब खणाए वञो। जीअरे बि ॾींदो हो मोतीराम, मां उहे मोतीराम रामवाणीअ जा बि किताब खणी आयुसि। रोचीराम खानवाणी पंहिंजी लाइब्रेरी हलाईंदो हो सिंधु, उन बाक़ाइदे अख़बारुनि में विझाए छॾियो। मूंखां पोइ लाइब्रेरी नंद वटि आहे। पोइ नंद चाहे किथे बि खणी वञे, हलाए घरु रखे या ॿिए किथे। असां उन खां पोइ लाइब्रेरी असां हिते करे आयासीं ऐं हिन अज़ीज़ लाइब्रेरीअ में असां मर्ज करे छॾीसीं। त उहा लाइब्रेरी। ॿियो जिते बि ख़बर पवंदी आहे भई केरु गुज़ारे वियो आहे या छा, त कोशिशि कबी आहे। जे न्यापो आयो त पंहिंजे लेखे मां न वेंदुसि। जे न्यापो आयो सही हा, प्रोफेसर शेवकाणी बीमार हो, बेड ते हो, पिछाड़ी जे मौक़े ते चई न यार हाणे जेके किताब पिया आहिनि इहे तुंहिंजा अथई, तूं खणी वञ। हा ठीकु आहे। जगदीश लछाणी अञा ताईं बि चवंदो हो, ज़ाल जे घुराए पंहिंजे उन जे मुंहं ते चई ॿुध मां मरी वञा त किताब हिनखे ॾिजाइनि। पोइ मिलनि था नथा मिलनि उहा ॿी ॻाल्हि आहे, पर ईअं ई असांखे किताब मिलिया ऐं उहे ई लाइब्रेरी। हाणे इंट्रस्ट आहे। ॿुधो न, मां जेकॾहिं तव्हां चवां भई युवा पीढ़ी यंग जनरेशन में इंट्रस्ट जाॻाइणु तव्हांजो कमु आहे।
प्रोफेसर जो कमु आहे उहे जेके पाढ़नि था, टीचर कैटेगरी जेका पाढ़े थी स्कूल में, उन्हनि खे असां पढ़ंदा हुआसीं स्कूल में त लाइब्रेरी हुई, रिसेस में डुक पाए पहिरीं लाइब्रेरी में वेंदा हुआसीं त अख़बार में फैंटम ईंदो उहो पढ़ंदा, ॿियो कुझु न पढ़ंदा हुआसीं, फैंटम पढ़ंदा हुआसीं। हा, अख़बार में फैंटम पढ़ंदा हुआसीं। संडे ॾींहुं होटल में वञी हिंदवासीअ में मैट्रिक पढ़ंदा हुआसीं। त इहो इंट्रस्ट आहे। असां जॾहिं हुआसीं त उन वक़्तु युवा पीढ़ी हुई असांजी बि इहा ई, त हाणे बि इंट्रस्ट कीअं जॻाइजे, इहो टीचर्स कैटेगरीअ जो कमु आहे। साहित्यकार जो बि कमु आहे, मां इहो नथो चवां। इहे साहित्यकार इहे आहिनि जो साहित्यकारनि जे घरनि में ॿार सिंधी नथा पढ़नि, इहो बि आहे, मिसाल आहिनि। त पर हाणे जेको मेन सॼो बोझो आहे उहो तव्हां ते आहे। हाणे युवा पीढ़ी जंहिंखे तव्हां चओ था भई यंग जनरेशन, ॿार खे तइलीम मुंड खां वठी घर में मिलंदी आहे, घर खां पोइ स्कूल में मिलंदी आहे, स्कूल खां पोइ कॉलेज में मिलंदी आहे। इन विच में हू समाज में उथे थो, वेहे थो, वॾो थो थिए, किथे का सोशल एक्टिविटीज़ आहिनि उहे वञनि था, त इन्हनि में ई इंट्रस्ट जाॻंदो आहे युवा पीढ़ीअ खे। या असां लाइब्रेरी आहे, असां एग्ज़िबिशन था कयूं, भई ॿारनि जा किताब असां ॿाहिरि रखंदासीं त उहे अची ॾिसंदा, उहा इंट्रस्ट जाॻंदो। लाइब्रेरीअ में ॿारनि जी कैटेगरी अलॻि बि थी सघंदी आहे, भई हीअ हुजे, पर असां वटि सिंधीअ में उहा किताब घटि आहिनि लाइब्रेरी में। ऐं न वरी उल्हासनगर एॾो वॾो आहे जो असां सम्झो हिते एग्ज़िबिशन कईसीं त ॿार घटि ईंदा, यानी असां इहा उमेद था कयूं त ॿार घटि ईंदा, न ईंदा। ॿी वॾी ॻाल्हि जेको असां सिंधीअ में डिस्प्यूट पैदा करे छॾियो आहे पाण में, अरबी ऐं देवनागरी, ॿार मुंझी था पवनि, यार किताब सभु अरबीअ में पिया आहिनि, असांखे अचे ई नथी, त उहा नथी अचे। पर इहो इंट्रस्ट जाॻाइणु असांजो फ़र्ज़ु आहे, ॿारनि जो फ़र्ज़ु न आहे। कीअं उन्हनि में उहो इंट्रस्ट जाॻे जो उहो ॾिसनि कनि, ऐं असां पाण में उहो दम नथा सम्झूं। सही ॻाल्हि इहा आहे, असांखे न एॾो टाइम हो, हाणे खणी टाइम आहे रिटायरमेंट खां पोइ, पर जॾहिं पढ़ंदा या जॾहिं नौकिरी कंदा हुआसीं, नौकिरी बि कयूं, सर्किल में कमु बि कयूं, किताब ॾिसूं, पंहिंजे लेखे वरी किताब पढ़ूं कयूं, त ॿारनि में इंट्रस्ट जाॻाइजे, उहा ॻाल्हि असां उन वक़्तु सोची कोन हुई। असां इहे फील कयोसीं जीअं असांखे इंट्रस्ट आहे त ॿारनि खे उहो इंट्रस्ट ईंदो, पर इहा ॻाल्हि न थी सघे। हा, ॾिसो न, मदद करण जा जाम तरीक़ा आहिनि। हिकिड़ो फिज़िकल आहे, सम्झो असांखे फिज़िकल हेल्प भई खपे, भई यार हे किताब चई, हे 20 किताब आया आहिनि, हे अलॻि में करे रख, या ॿिए खे भई सब्जेक्ट वाइज़ ॿारनि खे ॿुधाइजे भई हे कहाणियूं अलॻि कर, नावल अलॻि कर, पोइट्री अलॻि कर, इहे करे सघे। उन्हनि खे जॾहिं ट्रेनिंग ॾिबी त उहा ख़बर पवंदी। ॿी आहे पंहिंजो इंट्रस्ट, जेकॾहिं उन्हनि खे हुजे। बाक़ी फिज़िकल हेल्प असां उन्हनि खे वठी, यार हे कबट हाणे पुराणो थी वियो आहे, हिन में दवा धर्मल ऐं हे उहो विझो, उहो बि लाइब्रेरी जो हिकिड़ो डिपार्टमेंट आहे, मेंटेन करणु, उहो बि करे सघनि था, भई ठीकु आहे। ऐं उन में ई ॿारनि खे इंट्रस्ट जाॻंदो आहे। 20 किताब कढंदा, 2 किताब अहिड़ा हूंदा जेके हू ॾिसणु चाहींदा, पढ़णु चाहींदा, त उहो पढ़ी सघनि था, भई हा ठीकु आहे। पैसनि जो त सुवाल ई न आहे न, हिते प्योर सोशल जॉब आहे, न पैसा ॾींदा आहियो न वठण लाइ सुंदर जे वेठो था, उहो पाण ई उहो उन में वठंदो आहे। पर ॿारनि खे अट्रैक्ट कीअं कजे, उहा सुंदर खे घटि आहे। वॾनि खां पैसा कीअं वठिजनि उहा ख़बर आहे। भई ॿारनि खे ॾिसो न, ॿार आहिनि, ख़र्ची ॾिबी त हिकिड़ो हुनखे जाॻंदो, यार हिते कुझु ख़र्ची बि मिले थी, का खाइण पीअण जी शइ बि मिले थी, सभु कुझु, त उहा ॻाल्हि ॿी आहे। उन ॻाल्हि लाइ मां सम्झां थो असां का ॻाल्हि सोची कोन्हे। थी सघे थो हिन सुंदर पंहिंजे लेखे सोची हुजे, भई ख़र्ची ॾिजे या ॿियो को अट्रैक्टिव नमूने पिक्चर ॾेखारिजनि, सोशल लाइफ उन्हनि खे ॾेखारिजे। भई हा ठीकु आहे, ॿार पिक्चर ते अॼुकल्ह ॾाढो हूंदा आहिनि, भई हा ठीकु आहे, उहे कजनि त करे सघे थो। तव्हां युवा पीढ़ीअ ते वधीक ध्यानु था ॾियो।
असां अहिड़े ताईं जवाब पीढ़ीअ खे घटि सॾु लिखी था, छाकाणि चवंदा यार हे ॿार छा कंदा, तकलीफ़ ॾींदा, या ठीकु आहे। मां सम्झां थो इहा असांजी ग़लती हुई, शायदि करे बि सघजनि था। ऐं वरी किथे किथे ॾिसबो आहे भई ॿार जेके अचनि था उन स्टैंडर्ड जा ॿार न आहिनि। भई हा ठीकु आहे, न त इहा बि ॻाल्हि सही आहे, हुननि खां फिज़िकली हेल्प वठी सघिजे पई, उन्हनि खे ॻाल्हाए करे ॿियूं अट्रैक्शन ॾेई उन्हनि खां कमु वठी सघिजे थो। नवां ॿार मां न ॾिठा आहिनि जुड़ियल आहिनि, पर आहिनि लाइब्रेरी ऐं बुक बैंक में बि ईंदा आहिनि। मां सुंदर बराबरि करे चवंदो आहियां यार ही असां यंग जनरेशन जी इहा अलॻि डिपार्टमेंट, जीअं वुमेन्स विंग खोली आहे तीअं स्टूडेंट्स विंग बि खोली आहे, पर मां न ॾिठा आहिनि। मुंहिंजो इंट्रस्ट सम्झो हुन में घटि हूंदो आहे, उहो मेंटेन करणु, उन्हनि सां ॻाल्हाइणु, डील करणु, उहो सुंदर ॾिसंदो आहे, उहो सुंदर। मूंखे ख़बर हुई भई हे नावल आहिनि, हे कहाणियूं आहिनि, हे पोइट्री आहे, त मां उन्हनि ॾींहंनि में अकेलो हुउसि, ॿियो केर बि कोन हो, त मां कोशिशि करे अलॻि रखंदो हुउसि। पर पोइ असांखे मिली विया ॿ टे ॼणा जेके पैसनि ते कमु कंदा हुआ। इंडेक्स असां उन्हनि खां ठाराईसीं, बाक़ाइदे अल्फ़ाबेटिक करे, उन्हनि ॿई ॿार हुआ, ॿिन्ही गॾिजी असांखे इंडेक्स ठाहे ॾिनी, सब्जेक्ट वाइज़ न, इंडेक्स असांखे फ़क़ति अल्फ़ाबेटिकली आहे ऐं आथर वाइज़ आहे। किताब जी अल्फ़ाबेटिकली, टाइटल ऑफ द बुक ऐं बसि इहे ॿ सब्जेक्ट, बाक़ी न। सब्जेक्ट वाइज़ ठाहिणु ॾाढो ॾुखियो कमु हो, उहो न पिया करे सघूं असां। ठीकु आहे, सिंधु सर्किल जो भविष्य जाम यानी चइजे न, हाणे अॻे शहर खे ख़बर न हुई, हाणे शहर खे ख़बर आहे। उनजो मेन रीज़न आहे असां सेक्रेटरी सुंदर, उहो व्हाट्सअप ते वञे, फेसबुक ते वञे, सोशल, माण्हू मरे तॾहिं बि वञे, जे जनमु थिएसि तॾहिं बि वञे, सभु कमु असली खां सर ताईं बि वेंदो, शमशान भूमि में बि वेंदो, त जनम ॾींहुं टिकाणे में बि वेंदो। इहा हिकिड़े माण्हूअ खे इहा शाबस आहे जो चौधारी पकड़िजो। हाणे जीअं कल्ह जी ॻाल्हि, टियों ॾींहुं प्रोग्राम विलेपाले में राति जो 12 बजे चई पहुता आहियूं, त असां न करे सघंदासीं, पर अथसि ॿ चारि दोस्त हिन वटि आहिनि जेके इहे कमु कनि था। ठीकु आहे, सुठो।